आयो लाल सभई चओ झूलेलाल। हिंदू धर्म जो राखो झूलण आहे रखबाल। महर करे तो सभ ते मुंहिंजो अमर उडेरो लाल। 13 सवाल जो सही जवाब आहे सी। श्री झूलेलाल जी सां मिर्ख शाह युद्ध खां पोइ क्षमादान घुरई। सवाल 14 मिर्ख शाह खे क्षमादान ॾियण खां पोइ साईं झूलेलाल मिर्ख शाह खे छा आदेश ॾिनो? ए देश छॾे हली वञो। बी पंहिंजे धर्म खे छॾे ॾियो। सी सनातन धर्म स्वीकार करियो। डी सदैव सभी धर्मनि जो सम्मान करे पंहिंजे धर्म में रहो। अहिड़ा ई ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।